अस्सलाम वालेकुम दोस्तों, उदासी टीवी यूट्यूब चैनल में खुश आमदीद भली कार जी आया नूं। ऐं दोस्तों, अॼु तव्हांखे बहितरीन रियासत ऐं पंहिंजा ड्रामे ॿिन्ही ड्रामनि जी गॾिजी अपडेट ॾींदासीं। पंहिंजा ड्रामो त ज़बरदस्त हली रहियो आहे। तव्हां ॾिठो आहे सिकू खे बि हाणे ख़बर पइजी वेंदी त हैदर उनजी भेण सां निकाह करे छॾियो आहे। होॾां जेको आहे दोस्तों, ॿियनि खे बि ख़बर पइजी वई आहे। सिकू जी जेका थियण वारी घर वारी आहे रुंडे जी यानी धीउ, उन खे बि सॼी ख़बर पइजी ॿुधाए छॾियो त पोइ ही कहर थी चुको आहे। होॾां सांवल चाकर खान जूं बि कचारियूं हलनि थियूं त पहिरियों जाब जो ढींगो ढेरी कयूं पियो, ॿियो कमु कयूं। बाक़ी रहियो ॻाल्हि रियासत ड्रामो, रियासत में तव्हां ॾिठो त कीअं वट पाइजा जहिड़ो फ़क़ीर कादन वारनि जो हले थो। कादन जे पुट खे बि हिननि गुम करे छॾियो आहे। इहो हाणे जहिड़ो मचंदो अञा ज़बरदस्त थींदो, मज़ो कंदो, बहितरीनु थींदो ऐं हाई लेवल जो थींदो। जीअं जीअं हाणे क़िस्तां अॻिते वधंदियूं तीअं तीअं हाणे ड्रामो इहो रियासत बि ज़बरदस्त थींदो वेंदो। इन में एक्शन भी भरपूर नज़र ईंदो, तव्हांखे सभु कुझु उहो नज़र ईंदो। ऐं दोस्तों, अगरि अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कजो। तव्हांजो पंहिंजो ई चैनल आहे, असांजी कोशिशि हूंदी आहे हर अपडेट बर वक़्तु तव्हांखे मिलंदी रहे। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।